वठण जे लाइ हिते बीठा आहियूं हिन बैनर खां पोयां धरणे खां पोयां हलिया वञो हिन तरफ़ बीठल दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे बैनर खां पोयां सदायती सबका बखर बासे का जेही तेही जात जी जुम्बश करे जा मूसी अले सा जा जी मिठो न करे हिते समीरा ज़मीदार हारी आबाकर और सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेके असांजी लीडरशिप वेठी आहे उनजे पोयां अची वञनि त जीअं असां अॼोके इंचार्ज खे बाज़ाब्ता बामुनज़्ज़म तरीक़े सां इख़्तिताम ते पहुचायूं ऐं हिते छांव में वेठल दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां अॼु छांव में वेही पंहिंजी जान बचाए ॾींदा पर तव्हांजो ईंदड़ नस्ल तव्हांखे हाणे छा चवां महिरबानी करे संतोष न पोयां अची वञनि तव्हांखे वास्तो आहे ख़ुदा जो जेकॾहिं वाक़ई हिन सिंध जा हक़ीक़ी वारिस आहियो जेकॾहिं चाहियो था त तव्हां सां इंसाफ़ थिए तव्हांखे कसम आहे ख़ुदा जो सभु पोयां अची वञो जेकॾहिं सम्झो था त तव्हां मुसलसल आहियो तव्हां यकीन रखो था ईमान ते त महिरबानी करे पंहिंजो ईमान जो वास्तो आहे सभु पोयां अची वञो हाणे जंहिंजो ईमान कमज़ोर हूंदो उहो छांव में बीहंदो जंहिंजो ईमान मज़बूत हूंदो उहो कारे में असां सां गॾु बीहंदो तव्हांखे बाख़बर हुजणु खपे हिते बाईपास थियल मीर हुसैन बख्श दिल जो बाईपास थियल मीर हुसैन बख्श पर कारे में वेठो आहे तव्हां ठीक ठाक छा में वेठा आहियो असांजो दोस्त बा नदीम मुगल जेको ताज़ो पंहिंजे तबियत जी नाचारी जी हालत में हिते कारे में मौजूद आहे ऐं तव्हां ठीक ठाक छा में वेठा आहियो तव्हांखे कसम आहे पंहिंजे ईमान जो सभु कारे में अची वञो असां सां गॾु वियो असांजे लीडरशिप सां गॾु वियो सिंध सरकार या वफाकी सरकार तव्हांखे हक़ तिरीअ ते रखी कोन ॾींदी तव्हांखे हक़ फुरना पवंदा हिते जी इंतज़ामिया नालाइक़ आहे हिते जी सरकार नालाइक़ आहे वफाकी सरकार मुल्क लुटे पई ऐं सिंध सरकार सिंध लुटे पई इन करे तव्हांखे हक़ पंहिंजा विड़ी वठणा पवंदा सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे असांजो अॼोको इंचार्ज जेको अनक़रीब शुरू थियण वारो आहे असांजी लीडरशिप तव्हां सां मुखातिब थींदी तव्हांखे कसम आहे धरती जो तव्हांखे कसम आहे पंहिंजे ईमान जो जेकॾहिं को कारे में वेठो त असां सम्झंदासीं उहो असां मां कोन्हे सूरे मरी सोब खे त दिल जा वहम विसार खण भाला विड़ भाकरे आदि ढाल ढाल मता तेग तरार मार तो मतारो थे दोस्तों जीअं असांजो कंडवा वेठा मीर मोहम्मद बख्श भाई दिल पर सिंधी साजी क़यादत में काफ़िलो वेठो आहे ईअं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अलाए जो वॾी तादाद में ज़मीदार चौक दर चौक हिन इलाइक़े में अचनि पिया तव्हां मुनज़्ज़म थी वियो तव्हां मुनज़्ज़म थी वियो इंशाअल्लाह हिन माफ़िया खे मज़ामत जे ज़रिए ई सबक़ सेखारे सघिजे थो हिकिड़ो रस्तो बचियो आहे असांजे हारियल मज़दूरनि वटि उहो जदोजहद जो रस्तो आहे इन जे करे त हिते इलीट क्लास जेका आहे हितां जा वॾेरा ऐं हितां जा सनतकार इहो हिकिड़ो प्लान ठाहे बीठा आहिनि पंहिंजे ख़िलाफ़ इहा जेका हिन जो इतिहाद आहे इन जो नतीजो आहे जो अॼु बि अठो 6,000 रुपया मण आहे लेकिन सारियूं 12,000 रुपया मण वठनि पिया ही ज़ुल्म जो जेको निज़ाम आहे सिंध वासियो जदोजहद करणी पवंदी कल ताईं तव्हांखे हितां जे जदोजहदकार मज़ामतकारनि जी आवाज़ सम्झ में न पई आई लेकिन अॼु तव्हांखे ख़बर पई आहे त सिंध जा माण्हू इन ॻाल्हि ते निकिता आहिनि त हितां जे माण्हुनि खे इंसाफ़ तेसि ताईं न मिलंदो जेसि ताईं असीं जदोजहद जो रस्तो अख़्तियार न कंदासीं इन ॾाढ ऐं इन माफ़िया जे ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो इन जे करे जेके दोस्त ॿाहिरि बीठा आहिनि साइडनि ते बीठा आहिनि उहे हिते मैदान में साम्हूं बीहनि पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कनि अॻिते वधो इंशाअल्लाह पंहिंजी जदोजहद ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ पंहिंजी जदोजहद आहे ऐं इंशाअल्लाह इहा जदोजहद कामयाब थींदी
हेलो हारियाबाद जा तहरीक के तरफ का अज सारिन के खिलाफ ही पुरअमल एहतजाजी धरणो डीसी चौक के सामू जारी है। इन धरणे के खिताब करण के लिए हाणे गुजारिश कंदसि बदीन शहरी ताज कन्वीनर बा तारक अजीज मेमन के त पाण अचन ऐं तव्हांखे एड्रेस कनि। बा तारक अजीज मेमन साहब अञा असांजा दोस्त